नादर, मां केॾी न अभागी आहियां जो मां तोखां ख़िदमत थी करायां, पर मुंहिंजो फर्ज़ आहे त मां तुंहिंजी ख़िदमत कयां। ज़ालूं कंदियूं आहिनि मुड़ुस जी ख़िदमत, मुड़ुस न। चरी ये न सोच, तू सिर्फ न रुगो मुंहिंजी ज़ाल आहीं, पर उन सां गॾोगॾु मुंहिंजी दोस्त भी आहीं, मुंहिंजी गर्लफ्रेंड भी आहीं, ऐं मुंहिंजो प्यार भी आहीं। नादर, मां शर्मिंदा आहियां, मूंखे माफ़ कजांइ। मां तोसां सुठो न कयो आहे। तुंहिंजो ॾोह न आहे सदोरी, तो भी इलाही ॾुख ॾिठा, तुंहिंजे दिल में भी विछोड़े जा वढ पियल आहिनि। पोइ बि नादर, मां तुंहिंजी ॾोही त आहियां न। चरी, छाजो ॾोह, कहिड़ी माफ़ी? तू त मुंहिंजे दिल जी धड़कन आहीं। वॾेरो सालार ख़ान असांखे छो थो माराए? असां त कंहिंजो बि ॾोह नाहे कयो, असां त कंहिंजो कख बि नाहे चोरायो। पोइ भला सालार ख़ान जो असां कहिड़ो ॾोह कयोसीं? सदोरी, सालार जी उल्टी खोपड़ी आहे, उनजी ख़बर ई नथी पए। पर हाणे तूं सालार जी फिकर न कर, छो त मां ई सालार हाणे गॾु न रहंदासीं। या त हुन घर में सालार रहंदो या त मां। न न, तूं ईअं बि न सोच। परवरदिगार सालार ख़ान खे सान्या ॾींदो, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे मूंखे त किथे पंहिंजे भाउ ऐं भाॼाईअ जी ॻाल्हियुनि में अची मूंखे छॾे त न ॾींदे। इहो त नामुमकिन आहे। भला इंसान पंहिंजे जिस्म मां पंहिंजो साह कीअं थो कढी सघे? तूं में तो मुंहिंजो साह पियल आहे, तूं मुंहिंजी रगुनि में रत जियां पियल आहे। भगवान छोरे परव खे अहिड़ी फेर ॾींदो जो यादि कंदो असांजे यारो ॿाहलो ॾे पियो हले मुतबर कंहिं जाइ जो। गोरा, असांजो मक़सदु जहिड़ा करणु न आहे, असांजो मक़सदु आहे अबे जी ज़मीन हासिल करणु, ऐं ॿियो हिन निदोरी छोरीअ सदोरीअ खे नादर जे ज़िंदगीअ मां ॿाहिरि कढणो आहे। बाबा साईं, ईअं बि थी वेंदो? अवां गणती छो था कयो? कॾहिं ईअं थींदो? हिन दफ़े त असां नाकाम थी वियासीं। हिकु त इहा छोरी निदोरी मरे कोन थी, ॿियो वरी नादर खे ख़बर पइजी वई आहे ऐं हू मुंहिंजो दुश्मन थी पियो आहे। हू इहो ई थो सम्झे त असां सदोरीअ खे मारणु था चाहियूं। वैसे न सुल्तू ऐं परुअ जे विच में टंगड़ आई, न त असां हिन मास्तर जहिड़ो अशर कयो आहे जो राज ॾिसंदा। आख़िर इहे परू ऐं सुल्तू आहिनि कहिड़ा पहाड़ जेके तव्हां खां नथा किरनि? असांजे हर कम में टंगड़ आयूं वेठा आहिनि। बाबा जी, ॿिया कम सभु पोइते, हाणे हिन सुल्तान ऐं परुअ खे रस्ते तां हटाइणो, इहो ई कमु अहम आहे असांजे लाइ। पर तोखे ईअं ई करणो पवंदो, न त इहे ॿई असांजी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदा। बाबा, तव्हां फिक्र न कयो, ज़िंदगी असांजी न, पर ज़िंदगी हुननि जी बर्बाद थींदी। सुल्तान ऐं परुअ जो बंदोबस्तु पाणे ई कयां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।